नमस्कार, जय श्री कृष्ण। माया करिश्मा पेसवाणी है मुझे चैनल के यानी कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनीनि जो स्वागत है। अॼु मां तव्हांखे सोमावती उमास जी पूजा विधि ऐं दान जे बारे में ॿुधाईंदसि। हूअं त उमास हर महीने में पवंदी आहे ऐं पंहिंजे सनातन धर्म में उमास जे ॾींहं जो ख़ासि महत्व आहे। अॼु बि पाण सिंधी उमास जो ॾींहुं वारींदा आहियूं ऐं उमास जे ॾींहं ते पितरनि जे निमित गीता जो पाठ दान कंदा आहियूं। पर अॼुकल्ह जी बिज़ी लाइफ जे हलंदे अगरि साल जी ॿी उमास अगरि न करे सघूं त बि हिन सोमावती उमास जो लाभ ज़रूरु वठणु घुरिजे। जीअं त नाले सां ई ख़बर थी पए कि सूमर जे ॾींहुं पवण वारी उमास खे सोमावती उमास चइबो आहे। हिन खे मौनी अमावस्या बि चइबो आहे। भॻवान शिव जो ॾींहुं आहे सूमर, त हिन करे हिन उमास जो ख़ासि महत्व आहे। हिन ॾींहुं छा कजे? हिन ॾींहुं सुबुह जो सवेर उथी करे कहिड़े बि नदी तालाब या घर में ई तीर्थनि जो आह्वान करे सनानु कजे। ख़ासि ॻाल्हि इहा आहे कि हिन ॾींहुं मौन रही करे सनानु कजे। सनानु कंदे वक़्तु जो मंत्र बि आहे उहो बि मन में ई चइजे। ऐं अॼुकल्ह जी लाइफ जे हिसाब सां मौन त नथा रखी सघूं, पर व्यर्थ जे ॻाल्हाइण सां बची सघूं था, त हुनखे बि मौन में ई ॻणिबो। त व्यर्थ जो न ॻाल्हाइजे। मौन रही सनानु करण सां चवंदा आहिनि कि सहस्र गौदान जो फल थो मिले। ऐं मन में ई ओम श्री वासुदेवाय नमः जो जाप कजे। ॿियो, हिन ॾींहुं गीता जे 7 अध्याय जो पाठ करे लोटे में जल खणी करे उहो पाठ कजे ऐं सूर्य नारायण खे उहो जल पितरनि जे निमित चाढ़िजे। ईअं करण सां पितरनि खे मोक्ष थो मिले। ऐं तुलसी खे हैड मिश्रित जल चाढ़िजे ऐं थी सघे त हुन ॾींहुं तुलसी जी 108 परिक्रमा भी कजनि। हुन सां तमामु घणो फ़ाइदो थींदो आहे। चवंदा आहिनि 108 परिक्रमा हुन ॾींहुं करण सां कहिड़ी बि तरह जी दरिद्रता सां दूर थी थिए। ऐं हुन ॾींहुं पिपल खे खीर जल अक्षत चंदन जी लोटी चाढ़िजे ऐं 108 फेरा पाइजनि ऐं अछे सुट जो चौधारी वण में ॿधी करे ही फेरा पाइजनि। 108 न बि करे सघूं त 11 या 2 फेरा त हर कोई पाए सघे थो। हिन खां पोइ हुन ॾींहुं घर में ब्राह्मण या न्याणी खे सात्विक भोजन कराइजे ऐं भोजन में अच्छी वस्तु ज़रूरु हुजणु खपे। ऐं भोजन पितरनि जे निमित इहो भोजन कराइबो आहे त हिन में अच्छी शइ यानी अच्छी मिठाई माओ रसगुल्लो खीर ज़रूरु हुजणु खपे। इहो बि नथा करे सघूं त ॿियो न त गऊ माता जी रोटी हुन ॾींहुं उमास ॾींहुं ज़रूरु कढिजे, जंहिंमें ॾुध चांवर ज़रूरु खाराइजे। पोइ पाण भोजन कजे। सामर्थ्य अनुसार हर कोई कपिड़ो जो या अन्न जो मिठाई जो दान ज़रूरु करणु खपे। ईअं करण सां सौभाग्य में वृद्धि थींदी आहे ऐं पितृदोष अगरि हुजे त हुन सां मुक्ति मिले थी। पितर असांजा सुखी था थियनि, हुननि जो आशीर्वाद मिले थो, घर में बरकत थी थिए। ॾिसो, कहिड़ी बि पूजा या कयल शुभ कर्म अजायो न वेंदो आहे। कहिड़े न कहिड़े रूप में कयल शुभ कर्म असांखे वापसि शुभ फल ज़रूरु ॾींदो आहे। त असांखे पंहिंजो इहो कर्तव्य सम्झी करे ज़रूरु कजे। ही ॾींवार जो पंहिंजे सनातन धर्म में ठाहिया आहिनि हू सभु असांखे ज़रूरु करणु खपनि। ॿियो न त जो ख़ासि तिथियूं आहिनि, जीअं हाणे सोमावती उमावस्या थी वञे त इहो ज़रूरु कजे ऐं हिन खे करण में कोई ख़ासि दिक़त बि न आहे। बसि सची श्रद्धा सां कजे। चवंदा आहिनि श्रद्धा सां कयल कण बि मण जे बराबरि आहे। त ही सभु उपाय असां उमास ॾींहुं करूं त तमामु सुठो आहे। अगरि हर उमास ते करे सघूं त अञा सुठो, न त ही सोमावती उमास ते ज़रूरु कजे। त ही हुई उमास जे ॾींहं जी पूजा विधि। तव्हांखे कीअं लॻी मूंखे कमेंट करे प्लीज़ ज़रूरु ॿुधाईंदा। ऐं ॿी अगरि कोई जानकारी तव्हां ॿुधणु चाहियो था त उहो बि ॿुधाईंदा। ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। पासे में बेल आइकॉन आहे हुनखे प्रेस कंदा त जीअं ई मां नयो वीडियो विझंदमि तव्हांखे नोटिफिकेशन अची वेंदा। त वरी मिलंदासीं हिकु ॿिए नए वीडियो नई जानकारी सां। तेसि ताईं मोकल थी वठां। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।